अमन कंबर जी जेका सूरत हाल आहे बिल्कुलु जेको आहे अमन आहे ई कोन हिते SHO जेको आहे हितां जो ज़ाकिर हुसैन सांडराणो चोरनि दाड़ेलनि सां ॿिटु बणियल आहे। कुझु टाइम अवल सोशल वर्कर परवेज़ मक्सी जे घरों सोना ज़ेवर उन न्याणी जो जेको ॾाजो हुयो ऐं लटा कपिड़ा हुया उहे चोर चोराए विया। थाणे ते NC कटण जे बावजूद बि हिन महिल ताईं बि शहरनि खे को रेस्पॉन्स कोन्हे। वरी हाणे ख़ालिद मक्सी जो बि कल्ह राति ॾोह थियो आहे। काफ़ी ॿियनि दुकाननि ते बि ॾोह थिया आहिनि। असीं सभिनी ॾोहनि जी SSP खां DIG IG खां घुर था कयूं त जेके बि शहर में ॾोह थिया आहिनि उहे ॾोह जेको आहे सो त चोरनि समेत असांखे रिकवर कराए ॾियनि। अॼु असांजो हिते शहरनि जो जेको धरणो आहे असांजे धरणे जो एहतजाज जो मक़सदु इहो ई आहे त आख़िर अमन अमान शहर खे केरु ॾींदो। हिते जेके बि पुलिस जा ऑफिसर मुक़ररु था थियनि उहो सिर्फ़ु वॾेरनि जी ऐं जेको आहे सरदारनि जी ऐं चूंडियल नुमाइंदनि जी कमदारी था कनि। बाक़ी जेको आहे ग़रीब अवाम जेको आहे बेयारो मददगार आहे। असां एहतजाज जे ज़रिए इहो मुतालबो था कयूं हितां जी करप्ट पुलिस खां। ऐं हितां ॾिसो त पुलिस जो कमु इहो हूंदो आहे अमन अमान बहाल करणु, पर हितां जी जेका पुलिस आहे सॼो ॾींहुं शहर में जुआ मनीषा जा अॾा उन टिकरियुनि ते भतो वठण में मसरूफ़ आहिनि। बाक़ी शहरनि खे तहफ़ुज़ ॾियण जे लाइ हीअ तयार ई न आहिनि। असां हिन घुर था कयूं मुतालबो था कयूं जेको आहे SSP खां DIG खां त परवेज़ मक्सी ऐं शहर जा जिन माण्हुनि जो ॾोह थियो आहे क्राइम थी आहे धाड़ा लॻा आहिनि चोरियूं थियूं मुकमिल चोरियूं धाड़ा फुरूं वापसि कराए आवाम बेचैनी ख़तमु कई वञे। न त ही धरणो अॼु हिते आहे न त असां SSP जे ऑफिस जे साम्हूं बि धरणो हणंदासीं। महिरबानी।